अस्सलाम वालेकुम दोस्तों। जॾहिं त पाण जनरल सिंधी जा काफ़ी मेजर जेके मेन टॉपिक्स आहिनि उहे कवर करे चुका आहियूं ऐं असां कमेंट्स में ॾिठोसीं पिए त कुझु दोस्त चवनि पिया त साईं फेल जूं सूरतूं जेके आहिनि उहे काइंडली असांखे थोरो डिस्कस करे सम्झायो। त जेको फेल आहे उहो वर्ब खे चइबो आहे, ठीकु आहे। त उन फेल जी सूरतुनि जो मतिलबु आहे फेल जूं मुख़्तलिफ़ हालतूं या रूप जेके वक़्तु टेंस या फाइल यानी कि सब्जेक्ट जे हिसाब सां बदिलजनि थियूं। फेल जूं मुख्य सूरतूं कहिड़ियूं आहिनि जेके मेन फॉर्म्स ऑफ वर्ब चई सघूं था। त हर फेल जूं आम तौर ते 4 सूरतूं थियनि थियूं। असुल सूरत यानी कि बेस फॉर्म, ठीकु आहे। उन में असां वर्ब जो फर्स्ट फॉर्म यूज़ कंदासीं। ऐं मिसाल तौरु वञु, ठीकु आहे, ऐं खाओ, पीउ, पढ़, सुम्ह, अहिड़े हिसाब सां। ऐं उन खां पोइ जॾहिं असां फेल खे बग़ैर कंहिं तब्दीली जे इस्तेमालु कयूं त उन में असां ईअं चवंदासीं। हाणे मिसाल आहे मां स्कूल वञा थो, ठीकु आहे। उन खां पोइ इहा आहे फेल जी पहिरीं सूरत। ॿी सूरत आहे गुज़िरियल सूरत जंहिंखे असां पास्ट फॉर्म बि चऊं था। हिन में असां वर्ब जो सेकेंड फॉर्म यूज़ कंदासीं, ठीकु आहे। मिसाल हू काल्ह ॻोठु वियो, असलम मानी खाधी। ऐं उन खां पोइ टीं आहे माज़ी वारी सिफ़त या माज़ी वारी सूरत जंहिंखे असां चऊं पास्ट पार्टिसिपल जंहिंखे चवंदा आहियूं असां, जेको मुकमल तकमील आहे यानी कि परफेक्ट टेंस में यूज़ थींदो आहे। त उन में मिसाल तौरु अदील घर पहुची चुको आहे ऐं मां स्कूल जो कमु पूरो कयो आहे। हीअ तमामु आसानु आहे, इन में को वॾी का रॉकेट साइंस न आहे। इन जे करे मां हीअ थोरो लिखी करे चयमि तव्हांखे थोरो डिस्कस करे सम्झायां मां। उन खां पोइ चौथी सिफ़त आहे मौजूदा सिफ़त प्रेज़ेंट पार्टिसिपल यानी कि इंग फॉर्म वारी सूरत, ठीकु आहे। फेल जी इंग फॉर्म वारी सूरत माना जेका इहा जेका सिफ़त आहे या सूरत आहे इहा कंहिं बि अमल खे ॾेखारण लाइ, जारी अमल खे ॾेखारण लाइ इस्तेमालु थिए थी। मिसाल हू वञी रहियो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ फेल जा क़िस्म वक़्त जे लिहाज़ सां कीअं वक़्त जे लिहाज़ सां। मिसाल हीउ वक़्तु आहे पहिरियों पंहिंजो मौजूदा जंहिंखे असां प्रेज़ेंट चवंदा आहियूं। उन खां पोइ आहे पंहिंजो माज़ी जंहिंखे असां पास्ट चवंदा आहियूं। ऐं टियों आहे मुस्तक़बिल, ठीकु आहे। मुस्तक़बिल माना फ्यूचर। हाणे मिसाल हिन में थींदो मां पढ़ां थो ऐं माज़ी में थींदो मौजूदा जो प्रेज़ेंट जो थींदो मां पढ़ां थो, मतिलबु हिन वक़्तु थींदड़ अमल। उन खां पोइ माज़ी पास्ट जंहिंखे मां पढ़ियुमि इहो अॻु थी चुको अमल जेको गुज़री चुको आहे। ऐं मुस्तक़बिल माना मां पढ़ंदुसि, मतिलबु जेको अमल थियण वारो आहे अञा थियो न आहे, ठीकु आहे। त ही तमामु सिंपल आहे, अहिड़ो को ॾुखियो न आहे जो हिन में माण्हू परेशान थिए। हीअ जस्ट तव्हां थोरो हिनखे ॿुधी वठिजो, तव्हांखे इनशाला आराम सां सम्झ में अची वेंदो। उन खां पोइ फेल जूं हालतूं यानी कि स्टेट्स ऑफ वर्ब कहिड़ियूं आहिनि। हालत कीअं आहे इंडेफिनेट माना ग़ैर मुक़रर। मिसाल हू लिखे थो, ग़ैर मुक़रर न आहे, कहिड़े टाइम खां वठी लिखे थो, केतिरे ताईं लिखंदो, जस्ट लिखे थो, ठीकु आहे। सिर्फ़ु अमल जो ज़िक्र बग़ैर तसलसल या तकमील जे। उन खां पोइ आहे पंहिंजो कंटिन्यूअस यानी कि जारी। मिसाल हू लिखी रहियो आहे, ठीकु आहे, हू लिखी रहियो आहे ऐं हीअ माना मतिलबु अमल जारी आहे, कमु हली रहियो आहे। उन खां पोइ आहे परफेक्ट यानी कि मुकमल। मिसाल हू लिखी चुको आहे, ठीकु आहे, हू लिखी चुको आहे या मतिलबु अमल मुकमल थी चुको आहे। उन खां पोइ आहे तव्हांजो परफेक्ट कंटिन्यूअस यानी कि मुकमल जारी कि भई हू 2 कलाकनि खां लिखी रहियो आहे, माना अहिड़ो अमल जेको माज़ी में शुरू थियो ऐं अञा ताईं जारी सारी आहे। अच्छा, त हीअ जेको आहे त फेल जूं सूरतूं आहिनि, इन में का वधीक परेशान थियण जी ज़रूरत न आहे। हीअ तमामु सिंपल आहे। हिन खे तव्हां थोरो पढ़ी करे इनशाला तव्हां एग्ज़ाम में वेंदो त तव्हां इनशाला आराम सां इहो सुवालु करे ईंदो, ठीकु आहे। इन सां गॾु इजाज़त ॾींदा। थैंक यू सो मच।